नाज़रीन, घोटकी में धरती टीवी जी 15वीं सालगिरह जो केक प्रेस क्लब में काटियो वियो। उन मौके ते तकरीब में शरीक माण्हुनि चयो त धरती टीवी हमेशह मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आला ईवाननि ताईं पहुचायो आहे। इन हवाले सां पेश आहे जब्बार महर जी रिपोर्ट। नाज़रीन, धरती टीवी जी 15वीं सालगिरह के मौके ते घोटकी प्रेस क्लब में केक काटियो वियो आहे। इन हवाले सां घोटकी के सहाफ़ी सियासी समाजी अगवान मौजूद हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। छा चवणु आहे? MD ज़हीर मीरानी साहब, डायरेक्ट न्यूज़ हबीब नुकरेज साहब ऐं धरती टीवी के डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल जब्बार महर साहब के ऐं पूरी टीम के मां दिल के गहराइनि सां 15वीं सालगिरह मुबारकबाद चवां थो। यकीन जानो तो जो धरती टीवी जो रोल है, जो धरती टीवी शुरू का वठी किरदार अदा किया है, वो विसरण जोगो ना है। हुन हर मज़लूम जो आवाज़ बनी आ, हुन जो रोल अदा किया है वो मज़लूमन जो आवाज़ बनी आ, गरीबन जो सहारो बनी आ। उन हवाले से मां धरती टीवी के सरपरस्त आला, धरती टीवी के हेड, उन्हनि खे भी मां खराज तहसीन पेश कयां तो। ख़ास तौर पर अली हसन ज़रदारी साहब के भी खराज तहसीन पेश कयां तो। सहाफ़ी बिरादरी के असांजे तरफा भी मुबारकबाद हुजे। ही जेका है 15वीं बर्थडे हुई। धरती चैनल जेका है उनकी साख तमाम बेहतरीन है। उनजा सहाफ़ी जेके मज़लूमन जो आवाज़ हैं, हमेशा असां भी ॾिसूं पिया नंढे का वॾे पैमाने ताईं धरती चैनल की हिकिड़ी तमाम बेहतरीन परफॉर्मेंस है। इन 15वीं सालगिरह के मौके ते मां धरती टीवी जे जेका इंतज़ामिया है उनखे मुबारकबाद ॾियां थो। इन शइ जो इरादो रखूं था, अज़म कयूं था त धरती टीवी मज़लूमन सां हमेशह गॾु बीहंदी, ग़रीबन जो साथ ॾींदी ऐं जेके धरती जा ॾुतड़ियल तबको आहे उन्हनि सां गॾु रहंदी। वक्त जो धरती टीवी की पूरी टीम कम कर रही है, टॉप क्लास हले थी। इंशाल्लाह अल्लाह साईं उनके वधाईंदो ऐं उनके वधीक कामयाबी बुलंद पुॼाईंदो। धरती टीवी जी 15वीं सालगिरह है, इन जे मौके ते समूरे सत ऐं घोटकी जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर आहे जब्बार महर, असां उनखे मुबारकबाद पेश कयूं था। अॼु वॾी ख़ुशनसीबी आहे असांजी जो धरती टीवी जी 15वीं सालगिरह आहे। उन धरती टीवी जे सॼे सथ खे ख़सूसी तौर ते डिस्ट्रिक्ट रिपोर्टर जब्बार महर खे मुबारकबाद ॾियूं था ऐं उम्मीद कयूं था त अॻियां हमेशह जीअं आवाम जी जेकी हिननि ख़िदमत कई आहे उहो जारी ऐं सारी रखनि। धरती टीवी तरक्की कई आहे, अल्लाह करे आइंदा टाइम में भी इंशाल्लाह इन को वधिक तरक्की करे। जी धरती टीवी जे जो 15वीं सालगिरह है, उन मौके ते असां धरती टीवी जी इंतज़ामिया के मुबारकबाद पेश कयूं था। धरती टीवी चैनल जो सिंधी चैनल है जो 15 साल पे मुकम्मल किया हैं। इन में उन सिंध के अवाम जो आवाज़ उथारियो है, सिंध की सकावत के उजागर किया है, सिंध की तहज़ीब के उजागर किया है, सिंध के माण्हुनि जे मसइलनि के आला अहवालनि ताईं पहुचायो है। तो अॼु उनकी 15वीं सालगिरह है प्रेस क्लब घोटकी में मल्हाई वही है, जैमें समूरा सियासी समाजी तंज़ीम जा अगवान साहब सब गॾु थिया आहियूं ऐं असां धरती टीवी जे इंतज़ामिया के इन हवाले सां मुबारकबाद पेश कयूं था। धरती टीवी हर सिंधी के इशू के पाण खणी करे ॾाढो बेहतरीन सिंध जो आवाज़ उथारियो है। असां इन्हनि खे मुबारकबाद ॾियूं था सालगिरह। अवां सहाफ़िन ऐं सियासी समाजी अगवान जो ॻाल्हियूं ॿुधियूं। जो चवणु आहे त धरती टीवी 15 सालनि में जेको आहे ग़रीब मज़लूम मिसकिननि जा जेको आवाज़ आहे उहो आला वन ते पहुचायो आहे। हिन वक़्तु जेकी धरती टीवी आहे उहो पंहिंजो हिकु नालो मल्हायो आहे ऐं जेको आहे असीं इन इंतज़ामिया खे जस पेश कयूं था जंहिं थोरे अरसे में धरती टीवी के अपग्रेड किया। उम्मीद था रखूं तो हमेशा मज़लूम गरीबन जो आवाज़ बणजंदी। कैमरामैन अब्दुल कादिर मंगी सां गॾु साथी रिपोर्टर नज़ीर लागा, अब्दुल जब्बार महर।